इन करे तव्हांखे हर जुमे ते चवंदो आहियां त पहिरीं दुरूद पढ़ो ऐं बाद में वरी मुंहिंजे महबूब ते सलाम पढ़ो। छो त उहा निमाज़ ई कान्हे जंहिंमें दुरूद न हुजे। तव्हांखे अॻु में बि ॿुधायो त अल्लाह ताला जो क़ुर्ब ॾिसो त क़ुरान जे तिलावत खां सवा निमाज़ थी वेंदी आहे, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद खां सवा निमाज़ कान थींदी आहे। निमाज़ जनाज़े ते तवजह कयो। पूरी निमाज़ जनाज़े जी में 30 पारन कुरान जनमा हिकड़ी आयत भी कुरान जी कान पढ़ी वेंदी आहे। 30 पारा कुरान जा, लेकिन निमाज़ जनाज़े जी में हिकड़ी आयत भी कुरान जी कान पढ़बी आहे। लेकिन मुझे महबूब मुस्तफ़ा ते उन जे बचड़न ते दुरूद पढ़ियो वेंदो आहे। यानी मुझो रब ॿुधाए थो त मुझो कुरान न बि पढ़ी पर जे मुझे महबूब उन जे बचड़न ते दुरूद पढ़ी त मां अल्लाह तोखे बरकत वारो ज़रूर करे। छो त दुनिया में सब के महबूब ॾिठो आहे, अल्लाह के भी पंहिंजो महबूब ॾिठो आहे।